कवि रविंद्रनाथ टैगोर जे 150 जन्म जे सालगिरह जे मौके ते थिएटर लवर्स कोलकाता पेश कयो हिक ई धागे में पिरोयल हिकु सिंधी नाटक, जंहिंखे डायरेक्ट कयो आहे संगीता बापुली। 15 जनवरी 2012 कलकत्तो गवाह रहियो उन बदलाव जो जंहिंजो सिंधी थिएटर ऐं सिंधी रंगमंच खे बेसब्रीअ सां इंतज़ार हो। संगीता, तो खीरूं लहणियूं उन महिनत लाइ जेका तो ऐं तुंहिंजी सॼे ग्रुप ॾेखारी सिंधी थिएटर खे हिकु नई दिशा ऐं नओं उहिदो ॾियण लाइ। मां ईअं चवंदुसि त जेके उन शाम हॉल में मौजूद न हुआ से उन्हनि ऐतिहासिक घरनि जो हिसो बणजण खां महरूम रहिजी विया। लखे करोड़े वाधायूं। भॻवान भली करे। इहे अखर हुआ दर्शकनि मां जीतू पंजाबीअ जा। संगीता शादी त हिकु बंगाली परिवार में कई आहे, पर अॼु बि संदसि रूअ रूअ में सिंधियत लाइ प्यार हिन नाटक जे रूप मां साफ़ नज़र थो अचे। गुरुदेव जे 3 कहाणियुनि नोश्तो नीर, दुई बोन ऐं स्त्री पौत्रो खे संगीता एडॉप्ट करे सिंधीअ में अनुवाद पाण खुदि श्रीकांत सदफ ऐं विमी सदारंगाणीअ खां करायो ऐं उनखे नज़ाकत सां जुदाईअ ऐं अकेलाईअ जे धागे में पिरोए 3 किरदारनि चारुलता, शर्मिला ऐं मृणाल जे रूप में पेश कयो आहे। हिन नाटक जे ओरिजिनल बैकग्राउंड म्यूज़िक खे डिज़ाइन ऐं प्रोग्रामिंग अॼु जे नौजवान ऐं उभरंदड़ कलाकार गिरीश साधवाणीअ कयो आहे। गुरुदेव टैगोर जे गीतनि जो लहज़े मंझां ऐं निहायती ख़ूबसूरतीअ सां तर्जुमो कयो आहे असांजे बर्ख शाइर अर्जन हासिद साहिब ऐं प्रोफेसर विमी सदारंगाणीअ। चारुलता जी शादी पाण खां वॾीअ उमिरि वारे भूपतीअ सां थियल आहे, पर खेसि मन जो मनठार अमल पंहिंजे ई ॾेर जे रूप में मिली थो वञे, जेको खेसि आख़िर में अकेलो छॾे थो वञे। शर्मिला, जेका हिकु सचपच सुघड़ ऐं सची पतिव्रता स्त्री आहे, उहा ॼण हिकु लाचार ऐं बेवस थी पंहिंजे पतीअ शशांक खे पंहिंजी ई भेण उर्मिला जे प्यार में पागल थी ॾिसे। ऐं होॾां मृणाल पंहिंजे सखीअ बिंदुअ जे आपघात करण ते हताश थी पंहिंजी 15 सालनि जी गृहस्थीअ खे टोरे थी छॾे। छाकाणि त हर हिकु कहाणीअ खे पंहिंजी पंहिंजी ख़ासियत आहे, दर्शकनि लाइ इहो ॾुखियो थी पियो त हू कंहिंखे सुठे कलाकार जो उहिदो ॾियनि। हिन नाटक जी सभ खां वॾी खूबी इहा आहे त 3 कहाणियूं गॾोगॾु हलंदे बि हिक ॿिए खां अलॻि ऐं बेमिसाल आहिनि। श्री वासदेव बहरनाणी ट्रांज़ैक्ट इंडिया एक्सपोर्ट चयो त नाटक जे हर हिकु पहलूअ मुंहिंजे दिलि खे छुहियो। मूं ॼण उन्हनि किरदारनि में पंहिंजीअ माउ खे ऐं पंहिंजीअ भेण खे पार्ट अदा कंदे महसूस कयो। मां पाण सां केतिरियूं ई मिठियूं यादूं खणी घर आयुसि, जेके अञा बि मुंहिंजे अखियुनि खे आलो करे रहियूं आहिनि। नीलेश भगत, जेको बॉलीवुड जो नामियारो साउंड इंजीनियर आहे, त निहायती पंहिंजे आला तजुर्बे सां हिन नाटक जे संगीत जी मिक्सिंग कई आहे। काजल चंदीरामाणीअ जे सुरीले ऐं दिलसोज़ गीत वाट अकेली हलंदे हलंदे हिकु समो ॿधी छॾियो। नौजवान गायक गिरीश साधवाणीअ जो मधुर गीत मां ॼाणा सुञाणा तोखे ओ विदेशनी अमल ऐं चारुलता जे प्रेम में जान विझी छॾी। जॾहिं मृणाल संसार खे त्यागे मुरली मनोहर जे मधुर मुरलीअ जे धुन में खोइजी थी वञे, तॾहिं गिरीश जो दिलसोज़ भरियो आलाप ॼण मृणाल जे आत्मा में हिकु रूहानी रोशनी थो भरे छॾे। टीकमदास, मां 70 सालनि जो आहियां ऐं मूं पंहिंजे 70 सालनि जे ज़िंदगीअ में अहिड़ो नाटक अॻु में कॾहिं कोन ॾिठो आहे। रमेश बचाणी शशांक जे किरदार में, रीटा रोहिरा शर्मिला जे किरदार में उमंदा था लॻनि। मोती मेहताणी भूपतीअ जे किरदार में दर्शकनि जो मन मोहे थो छॾे, जॾहिं हू महसूस थो करे
त हू केतिरो न अंधो हो जो हिन पंहिंजे भाउ अमल, दिनेश ईसराणी ऐं चारुलता लविशा बचाणीअ जे रिश्ते खे सम्झी न सघियो। गौरव सिंह सरत स्वदेशी नौजवान जे किरदार में त हिकु सरप्राइज़ पैकेज हो। बरखा सदारंगाणी हिकु नटखट बिंदुअ जे किरदार में ऐं मृणाल जेका भूमिका संगीता पाण निभाई हिन कहाणीअ सां पूरो इंसाफ़ कयो। सिमरन मीरचंदानी मृणाल जे सपननि जी दुनिया जो हिकु ॿार आहे। मुरली पंजाबी सेक्रेटरी सिंधी पंचायत कोलकाता चवे थो त सभिनी कलाकारनि जो परफॉर्मेंस फ्लॉलेस, बियॉन्ड एक्सपेक्टेशन ऐं परफेक्ट रहियो। हिन नाटक जी गहराइप ऐं अदाकारनि जी अदाकारी हर शख़्स जे अखियुनि मंझां आंसू आणे थी छॾे। तंहिं करे ही नाटक चेतावनी ॾिए थो, नॉट रिकमेंडेड फॉर चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 15।